मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई अरे छा थियो तव गोल गोल पे था फिरो हाँ दो छा नजर कंदो जा कमदार कोड़े के छोड़ो कोड़ा कमदारी छदे नहीं छा या मेडिकल रेप वाली नौकरी मिली थई बाराड़ी जे साधारण माण्हुनि जो कंहिं वटि क़दुरु कोन्हे इन जे करे कोड़ो है अहिड़ा कपिड़ा पाए कामोरो थो थिए कामोरो तो तू बेशक है पर यार तुझा कन्न नंढा कामोरे छेले जा कन्न ओ हेतरा होंदा ते हेतरा हिते असां बाराड़ी में बकरनि खे कामोरो चवंदा आहियूं न शहर में वरी वॾनि माण्हुनि खे कामोरो चवंदा अथई ऐं पीउ खे वरी टेडी चवंदा अथई अरे बदो कदो जो टका अरे ने कोड़ा टेडी न टेडी चवंदा न टेडी पीउ खे ऐं फादर बि चवंदा न अब जेकर हेड़ा माण्हू शहर में हुजनि त शहरी हिननि खे छा चवंदा हिननि खे मेंटल करे छॾींदा इहो मेंटल जी माना छा आहे मेंटल माना इज्जत वारो मान मर्तबे वारो मेंटल हा मेंटल त असां आहियूं असां वधीक मेंटल आहे छा मुंहिंजो ॾाढो मेंटल हो नानो मेंटल हो ऐं ॿी ॻाल्हि ॿुध मुंहिंजो जेको पीउ हो न उहो सफ़ा वॾो मेंटल हो असां वधीक को मेंटल कोन्हे वरी वक़्त जे करे पोइते पहुची वियासीं तॾहिं माण्हू हाणे असांखे चरियो था सम्झनि कोड़ा तूं भली कामोरनि जहिड़ा कपिड़ा पाए पर असां भोतारनि जहिड़ो तूं मेंटल न थी सघंदे बाबला जी कन्नोड़ ते कर मेंटल माना पागल चरियो कोड़ा तू यार सही तुझे मुझी दुआ थई त सॼी ज़िंदगी मेंटल रहंदे आमीन महिरबानी भोतार ये दुआ कर को मां वॾो मेंटल थिया मेंटल मेंटल तोभा जहिड़ो मिठो तहिड़ी माणस ॿई घरां जॾहिं निकिरनि था न त घर जी यादगिरी विसरी थी वञनि त घर बि वापसि मोटणो आहे भाॼई मां वञा थी मासी इज़त जे घर अम्मा अचे तुन खे ॿुधाए छॾिजां का बि ज़रूरत न आहे काॾे बि वञण जी मासी मूंखे झले वई आहे त मलुका खे काॾे बि न छॾिजाए भाॼई नहीं मां वञा थी न वरी मोटी ईंदसि नाहे वञण जी काॾे बि ज़रूरत जॾहिं माणे वापसि अचे न तुंहिंजी त पोइ तूं वञी महीनो खनि वञी रही पइजाए उते उहा मोकल कोन ॾींदी न तो वारी माउ आहे न उन सां त मां मुंहुं ॾेई वेंदसि पर तो वारो भाउ आहे न मिठू इहो मिठल इनखे मुंहुं केरु ॾींदो तोखे त ख़बर आहे न त हीअ महल मिठल जे घर वापसि अचण जी आहे हरू भरू मुंहिंजी बेइज़ती कराईंदी छा मूंखे ख़बर कोन हुई त हिते अची मां ईअं कैद में फासी वेंदसि त पोइ वापसि वञ न वापसि रह वञी पंहिंजे मामनि वटि कहिड़ो लाचार अथई हिते रहण जो ओॾां वञा थी न सभु घर भातियुनि जी सिक थी लॻे वाड़ी उते तोखे यादि थी अचे ऐं हिते बि तोसां मसला आहिनि त पोइ भला पंहिंजे माउ पीउ खे वापसि वठी वञ लाहे लोड मुंहिंजे मथां बि अम्मा ई बाबे जी वरी भा मिठल का सिवा नथी सरे न मिड़ई कान का बेगी अटकाई वेठी आहीं ॻाल्हि सिधी थई मलुका ॻाल्हि ॿुधी छॾ मां तोखे ॿाहिरि न छॾींदीसांइ जेकॾहिं मुंहिंजी इज़त करणी अथई न त पोइ मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध चुप करे घर वे जेकॾहिं मुंहिंजो चवणु नथी मञे न त पोइ वधीक तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी हा बस कई मां मूंखे ख़बर आहे तूं अधे मिठल साईं अम्मा सां मिलियल आई हा मां मिलियल आहियां जेको वणे सम्झ चाचा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम पुटा केर आई माया कमदार कोड़ो कोड़ा ही केड़ा कपड़ा पाता थई मतलब मां तोखे अग में त हेड़न कपड़न में कोन ॾिठो आहे ही छा कयो थई ए अॼुकल्ह जो स्टाइलू आहे स्टाइलू चवनि था पैंट शर्ट पाइनि था माण्हू जी जल्दी शादी थी थिए हिन जे करे मां हे फैशन कयो आहे ॿुध कीअं थो लॻा हिन कपड़न में सफ़ा डॉक्टर थो लॻी जेको मूंखे पोइ चवे त तुंहिंजे पेट जो ऑपरेशन थींदो ऐं उहो मां कोन करायो चाचा पीर बख्श इहो ॿुधा भला हिननि कपड़नि में कोड़ा मूंखे उहे माण्हू वणंदा आहिनि
जेके होटल ते चांहि पीआरींदा आहिनि 2-3 केक खाराईंदा आहिनि पोइ मां कंदो आहियां हापम चाह केक न खोड़ खोड़ तुझे मथां मां एॾो ख़र्च कंदुमि जो तोखे कहिड़ी ख़बर पर हाणे हू कांढेरे वारी होटल आहे न उते हली 5-8 चांहियूं पी ऐं 2 थेलियूं केक जूं खाईसि मां खणी थो ॾियां पैसा अबा ईंदे त ज़रूरु न बाबा तूं रुगो पूछ मां मिंट में वेंदो कलाक में न अचां थी इहा ॻाल्हि आहे मां कोड़ो आहे कोड़ो अहिड़ो कंदुसि सोड़ो जो सोड़ में बि सी लॻंदो बसि कलाक में अची वेंदे न 2-3 थेलियूं खा हली बसि ठीकु आहे बिस्मिल्लाह करे खाइजांइ कोन खुटंदा अबा अची जाए हकीम साहब जेको मसइलो मवालियस आहे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ो मसइलो कंहिं ॿिए मरीज़ सां हुजे उनजो बि इलाज कंदे मुंहिंजूं दवाऊं हर्बल आहिनि मां एंटीबायोटिक हकीम आहियां पोइ मूंखे इहा दवा ॾे त मां तोखे ॾोकर ॾियां थो पहिरीं मां मरीज़ जो मुआइनो कंदुसि उनखे चङी तरह सां चेक कंदुसि त उनखे किथे चेल में चुक त कोन्हे हकीम साहब मरीज़ जी ईअं सम्झो मूं सां आहे सुम्हंदो मूं सां गॾु कॾहिं बि चुक जी शिकायत बि न कई अथसि पोइ बि मां ॾिसी वाइसी इलाज कंदो आहियां मरीज़ खे मूं वटि पेश कर जॾहिं मां उनजी परेशानी सम्झी वेंदुसि न त लगातार उनजो इलाज जारी रखंदुसि ओ हकीम साहब इहो मसइलो मुंहिंजी माईअ सां आहे ॾाढा पीरनि ते पड़ पासिया अथऊं दवाऊं ॿवाऊं करायूं अथऊं पर या औलाद ई कोन थो थिए मूं वटि हर मर्द जा कख आहिनि जेकॾहिं तुम्हारी माई खाईंदी न त झाड़ा पुट ॼणींदी झाड़ा पुट तुंहिंजे वात में गुलाब बालो दॿे समेत जेकॾहिं इहो मुंहिंजो मसइलो हल थो करी न त 7 माल सफ़ा खानो तोखे ठहिराए ॾींदुसि लालू साहब मां इलाज करण वक़्तु शाह साहब जो ही बेत पढ़ंदो आहियां तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा साहिब ॾे शफ़ा मिया मरीज़नि खे दवा मां ॾींदो साईं बाक़ी शफ़ा मुंहिंजो रब ॾींदो ठीकु आहे न मां दवा ॾींदो साईं इंशाअल्लाह तोखे पुट ॼमंदो आमीन सुम आमीन अदीज़त तो वारा 2 तीर जेके न लालू जे खानदान जे कदन का सरड़ाट कंदा माना गुसिया निशाने ते न लगा परवाही न कर वेठी आहियां न मूं वटि तीरनि जो थेलो भरियल अथई थेलो जेतिरा खपई ॾेई अदी लालू जे खानदान जो भाग भलो आहे ये तीर त छा पर हो बमन जी बारिश मां बची वेंदो तूं मार्केट में नई आई मुंहिंजो मतिलबु आहे त तूं हिन ॻोठ में नई आई ऐं मूं हिते पंहिंजूं होड़ूं भञराए छॾियूं ऐं अदा कादन या तूं हीणो हूंदे तॾहिं त इहे होड़ूं ई भॻल अथई जेकॾहिं मां इन लालू जे खानदान खे खोड़ियो न हणायूं न त मुंहिंजो नालो बि इज़तदाई न अथई मूंखे अॼु ॿुधा सफ़न सफ़ा तूं मूंखे सम्झी चा थो को हलकड़ो फुलकड़ो सम्झो अथई छा इज़त जी इज़त वॾी आहे को न करे त न करे बसि अदी तोखे चवां त छा चवां तूं मूंखे सलमत जी धीउ न सम्झजांइ अदी सलमत कहिड़ी सलमत मुंहिंजी माउ जो नालो आहे ॿियो वरी केरु हुई मतिलबु त तूं मां सलमत जी धीउ आई मां हुनजी ॾेराणी आहियां अकुल लाइ केॾा गुम थी वियो अथई चवां पई मुंहिंजी मां आहे त बि चवीं थो त केरु आया हाणे छॾ हिन ॼाड़ी हणण खे तूं हिकिड़ो कमु कर कमु कहिड़ो कमु अदी इहा जेका मलूका आहे न इहा टोनी ऐं कौड़े मां कंहिंसां बि शादी न कर इहा छोरी मूंसां परणाईंदी वाह पुटड़ी अदी वाह केॾो त भाउ कादन सां कुर्ब अथई हाली जीअं तुंहिंजी मर्ज़ी अला कदो इहा छोरी तोसां ई परणाईंदसि पर 2 ॾींहं तूं सब्र त कर न अदी 2-3 ॾींहं त छा पर हिन छोरी जे करे मां महीनो तरसण जे लाइ तयारु आहियां शाबाश महीनो काफ़ी आहे हिन लालू जो झुगो झण करण लाइ इहा छोरी जेका मलूका आहे न लालू सां मोहबत जा रंग रचाईंदी पोइ लाली खे ॾिसजां त कीअं थी हिन लालूअ खे तीर हणे तीर जॾहिं लालू ऐं लाली जो जहिड़ो चोट ते पहुतो न पोइ ॾिसजांइ त कीअं थो लालू तलाक ॾेसि पोइ हिन मलूका खे ॾिसजांइ इहे विचां कढींदीसांसि जी मखण मां वार कढिजे ठीकु आहे दी ठीकु आहे मूंखे तो ते पूरो भरोसा छो जो आख़िर भेण कंहिंजी आई इदन जुमन जी मिठू जॾहिं खोड़ तूने कवाड़ी बूथे सां गॾियो हुई न तॾहिं खोड़ तुंहिंजो घर में ध्यानु ई घटि थी वियो आहे घर में ध्यानु घटिजी वियो आहे ॿुधी थी घर में इज़त हुजे त घर में विया न अरे रड़ियूं करे करे मुंहिंजे बंदूक मां ठका निकिरी विया आहिनि अञा छा कयां घणा दफ़ा मूं तव्हांखे चयो आहे तिन मलूका खे ॿधी वियारियो ॼण मां घर जो भाती न हुजां वहू हुजां मुंहिंजी त केरु ॿुधे ई कोन थो हा मिटल हा ॻाल्हि गाटे में लॻी भली को मञे या न मञे तो वारी ॻाल्हि में दम आहे ओ ईअं ॾिस या हिन खे टिकरूं त छोरे जो दिमाग़ ख़राब थिए दिमाग़ मुंहिंजो ख़राब कोन थियो आहे मां तव्हांजे खानदान जो ई दिमाग़ ख़राब आहे खानदान जो दिमाग़ ख़राब आहे मतिलब त तूं असांजे खानदान जो न आहीं
मां ॼणियो तो आहे मूंखे, पर मां हुन कुते जो एहसान मंद आहियां जेको मूंखे खणी वियो हो। जेकॾहिं जहिड़ो हुजे हा न त मां हुनखे 1000 जो हार पारायां। जेकॾहिं मरी वियो आहे त मूंखे उहा क़बर ॾेखारियो त मथां गुल छटियासि जेको मूंखे चक में खणी बाबल वलवड़ छॾे आयो हो ऐं मूंखे पाले हुन वॾो कयो। जेकॾहिं मां तव्हांजे खानदान में हुजां न, या त मां पेटी हुजां या फाइजोकर हुजां। ताड़ी वाह मिठल वाह, तुंहिंजी इहा कुते वारी ॾियारी मुंहिंजा त कन खोले छॾिया। मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त इहा कुते वारी कहाणी ओ ईअं ॾीस पूजियूं त सुभाणे माउ पीउ खे बि डंडो खणी ऐं ड्रोड़ाईंदो हुते। इहा बि तो इख़लाक़ थो ॻाल्हाई? हा, पीउ खे पेटी ऐं भेण खे भाॼो कर थो चवीं। ओहो ते वरी बि इल्ज़ाम मुंहिंजे मथां। कॾहिं पंहिंजे मुड़ुस खे चयो अथई त 2 टे रुपया कमाए घर में खणी अचे? कॾहिं हिन पंहिंजी सुघड़ धीअ खे चयो अथई त घर में वे अड़ी घर में वे? केॾी महिल मूंखे गैरत आई न त डंडो खणी टंगू भंजी छॾींदोसांसि। तूं वरी कहिड़ी अकुल वारियूं ॻाल्हियूं थो करीं? हा, जो पीउ मथां ऐं भेण मथां मूं मथां सभिनी मथां सड़ियो थो अथई। तुंहिंजो ॾोह न आहे पुट। 4 ॾींहं वरी वञी वलू व्याजी सरलियो ई न, उहो त न सड़े तोखे सभु। अम्मा बाबल वलू मूंखे ॾिस छो ॾींदो? मूंखे पंहिंजो अकुल आहे, पंहिंजो अकुल। पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो, पंहिंजे अखियुनि सां घर में छा थो थिए। अकुल अकुल आहे मुंहिंजे दिमाग़ में अकुल, तंहिं करे मूंखे सभु ख़बर पए थी। अहिड़ो अकुल त छल कुते खे बि न ॾे। हा, तुंहिंजो अकुल आहे, दिमाग़ कोन्हे ई को। वलू जे चवण ते सभु थो करीं। अम्मा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। जेकॾहिं हिन बाबे पीरूअ खे पेर ते न आंदई ऐं अधी मलूका ते कंट्रोल न कयई त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। मां ऐं मुंहिंजी चिरकिणी असां बाबल वलू वटि वञी रहंदासीं। पोइ वेंदुसि न, पोइ पोयां मिठल मिठल बि कजांइ। जियो 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 मिठल जियो मिठल से अचारी बस कर वे तू निभागी। मन तू भी ने में खुशी त असां वञू। लालू साहब, मां सॼो बाज़ार रुली रुली ही ज़हर वठी आयो आहियां। जेकॾहिं मलूका मुंहिंजे नाले न थी न त मां ही ज़हर खाए मरी वेंदुसि ऐं आपको भी हिला दूंगा। अरे चेरन जा चेयरमैन हिते किन न कजाए। जेकॾहिं मुंहिंजी मलूका मां हथ न कढे न त ही ज़हर शीशी समेत गी वेंदुसि। ओ बा पहले ये न कजाए, जेस ताईं ज़हर पंहिंजो असर ॾेखारे तेस ताईं जेका शीशी अंदरि घिड़ंदी उहो त कमाल करे छॾंदी। ओ बा पोइ ख़बर न पवंदी त ज़हर कहिड़े पासे ऐं शीशी कहिड़े पासे आहे। मां किथां कूड़ू पासा ॻोल्हाईंदुसि, इस्पतालनि में डॉक्टरनि खे कहिड़ो मां मुंहुं ॾेखारींदुसि त हिन कहिड़ो कमु कयो आहे। पहिरियां तूं मञ त तूं मलूका सां शादी कोन कंदे। ओ करा करा करा, मुंहिंजो मलूका में को इंट्रस्ट कोन्हे को। इहा छोकिरी मूंखे ॾिठे कान थी वणे। मां मिड़ई फाथो आहे, मूंखे पंहिंजे पीउ रीवस ख्वार कयो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं नथी वणे त पोइ हिन सां मिली छो थो गुटर गुटर छो थो करीं? किथे थो मिलासि, निभागी पाण जी मुंहिंजे घाटे में थी लॻे। अच्छा लालू, चाचा लालू, तूं कसम खा त तूं मलूका सां शादी कोन कंदे? मुंहिंजी का फिटी आहे छा जो मां मलूका सां शादी कंदुसि। या मलूका मुंहिंजी लालीअ जे अध ते बि न आहे। मतिलब त मां बेखुटको थी वञा न? हा, मुंहिंजे तरफ़ खां सफ़ा बेखुटको थी वञ। बाक़ी या तो वारी मस्तानी मलूका आहे न, मुंहिंजी पचर नथी छॾे, पोइ मां छा कयां? इन मलूका खे त मां पाण ई मुझायां थो, पर मां पहिरियां तो मां त बेखुटको थिया न। भला को अञा वॾो कसम खणा था। न न बस ठीकु आहे, ओके। अरे ने भागे छा कई? ढिज न लालू साहब, ही खंघ जो सीरप आहे। मतलब तो मूंखे खंघ वारे शरबत ते ब्लैकमेल कयो। हां लालू साहब, मूं सोचो मां तव्हांखे नंढड़ो टेलर ॾेखारियां। जेकॾहिं तव्हांखे इहो नंढड़ो टेलर सम्झ में न आयो न त मां तव्हांखे पूरी फिल्म ॾेखारींदुसि। अरे तोखे पुरुष लॻंदा, ये पुरुष तोखे बेइज्जतो कंदा, बेइज्जतो। अबे यार चाचू, आप भी हिला रहे हो डबल डबल में। छा तेरा नंदड़ा ट्रेडियो खैर त आहे? अम्मा सेठाणी, हकीम शोकू शिकार कोई वाक्य शिकार कोई। केड़ा शिकार कई? केरा मारे या हरण मारे तोखे खाराई? न मां, शींह जो शिकार कयो त शींह जो शिकार। अरे बेअकुला, अञा न छे में असांजे मश्करनि वारे ॻोठ में को वेठो बि ॿेलो कोन्हे त शींह जो शिकार काथऊं कई? मासी सेठाणी, हकीम शिकारपुरी शींह जो शिकार त कयो, पर शींह मारण खां पोइ दुकानदार शिकारपुरी जी ॾाढी हालत कई। शिकारपुरी सां दुकानदार छो विड़ियो? शींह हुन जो पालियल हो छा? न मां, शींह हुन जो पालियल न हो, शींह हुन वटि रखियल हो खपण जे लाइ। शींह दुकानदार वटि खपण जे लाइ पयल हो, इहो कीअं? मासी सेठाणी, काशी जे शींह जी ॻाल्हि था कयूं, जेके दरगाहुनि ते खपाईंदा आहिनि। शाबस अथव बूथ में।
काशीअ जे शींहं लाइ एतिरो खणी लुड़ कयो अथव। अम्मा तूं बि सम्झी कोन थी इन शींहं जे करे हकीम शिकारपुरी असां ॿिन्ही खे बचायो आहे, न त असां अलॻि अलॻि थी वियो आहे। इन शींहं जी ऐं हकीम शोकू शिकारी जी महिरबानी आहे जो असां इन ॻाल्हि ते पहुता आहियूं जो असां हाणे चई सघूं था असां मिले न हुयासीं मिली बि वियासीं कंहिंखे छा मिलियो माण्हुनि वसां न घटायो पोइ बि मोला मिलायो। अब अलाह कंदो ईअं खिलंदा कुॾंदा रहंदो। चल खीर खंडु हूंदो। आमीन। अम्मा सेठाणी तुंहिंजूं दुआऊं गॾु हुजनि असां सां त असां इहे दुनिया मां दूहां कढी छॾींदासीं। कीअं पावली? हा मवाली पलाल मां गॾु कंदसि उन्हनि खे तीली तूं हणजा। छा है बम्बू? होॾे ॾिस वरी हेॾे ॾिस अञा वरी होॾे ॾिस हाणे हेॾे ॾिस। ए हाल वाल बाबल सफ़ा टाइट क्लोज करे मुंहिंजो साइड पोज ॾिसण थो चाहीं छा? छो मुंहिंजे बूथ खे रंग रोग न कराईंदे छा? अबू अॼु मां बाक़ाइदगीअ सां मूड ठाहे आयोसि त तोखे अॼु मां पंहिंजो पीउ करे कंहिं कम सां वठी हलां, पर हाणे तुंहिंजे बूथ ते थी पई फिटकार वसे। ख़ैर त आहे न? अंडड़ी बंदूक तुंहिंजो ठका दुनाली बंदूक जा घोड़ा अरे हेॾे भगल पखे या पर मां तोखां बि विस। जी बंबू घणी बेइज्जती त कोन करे बाबल तूं बि चिरण खे थो चिराई। हींअर मुंहिंजो मूड ख़राब आहे। तुंहिंजे बूथ जो मिस्त्री मां तुंहिंजा कहिड़ा नट बुल्ट ढिला आहिनि उन्हनि जी मूंखे ख़बर आहे। जल्दी जेकी करे आहे न जरा बाबल तोखे कीअं ख़बर पई? बाबा हाणे जेको थियो सो दरगुज़र कर। मुंहिंजो शागिर्द थी करे मुंझारे में अची पियो आहीं। ड्रामे जी पहिरीं किस्त खां वठी हिन किस्त ताईं मूं एतिरियूं त बेइज्जतियूं करायूं न एतिरियूं त बेइज्जतियूं करायूं न जो उहा सिर्फ़ु तोखे ख़बर आहे मूंखे। जेकॾहिं मुंहिंजी जॻह ते न को ॿियो हुजे हा त वाइंड अप कराए अहिड़ी गर्मीअ में वञी घर सुम्ही पिया। ऐं मज़ो त तॾहिं थिए जॾहिं सुजाईअ में सोलर वारो पको बि नसीब कोन थिए हा। बसि यार विंजड़े जी कॾहिं हथ सां हे पगल ई पची पवंदो आहे। ओ बाबल बेपिता तूं मूंखे इहो ॿुधा त कमु कहिड़ो आहे? हरू भरू बंदूक जा ठकाओ न कढ। बाबल लॻे थो त तुंहिंजो हिन ड्रामे मां ख़ात्मो थियण वारो आहे, छो त तुंहिंजो दिमाग़ कमु करे ई कोन थो। अरे इहो त ॿुधा मां तुंहिंजो पीउ कीअं थियुसि? अरे शनाख्ती कार्ड वारो पीउ नथो चवां, 2 कलाकनि वारो पीउ। तूं मुंहिंजो बाबल थी ॿीहर मूंखे पढ़ा। अड़े मोह ख़राब न कर, सफ़ाई गाए छेणे जहिड़ो मोह थी वियो अथई। हाणे मां इज़त खे पंहिंजी इज़त बढ़ाइण थो चाहियां। अबू बाबल तूं ख़ुशि थो थी त दाई इज़त सां शादी कंदे त माण्हू तोखे इज़तारो चवंदा। थी बि सघे थो। थी तॾहिं सघे थो बाबल जॾहिं इहा इज़त पंहिंजे नाले जहिड़ी सची हुजे। बाबल ईअं सम्झ बेस्तो बेस्तीअ खे 100 कोह ते ॻोल्हे लहे। वलू कंहिंखे वणे न वणे पर विचां गिरह ज़रूरु खणे। अड़े मूं तोखे कॾहिं चयो त तूं वञी माईअ जी बायोमेट्रिक करे ऐं हुनजी तस्दीक करे अची मूंखे ॿुधाए? ठीकु आहे बाबल हणूं था सुरोटो कुझु न कुझु ज़रूरु किरंदो। चाचा रिवत मां कुझु सोचियो आहे। तूं कुझु सोचियो आहे? तूं बि सोचींदो ई आहे। अलाए मां त तोखे सॼी उमिरि पाण वांगुरु ईअं रिवर्स में ई ॾिठो आहे। मतिलबु त पहिरियल कंदो ई पोइ सोचींदो आहीं त ही मूं छा करे छॾियो। अंकल हाणे मां सियाणो थी वियो आहियां, इन करे तव्हां सां डिस्कस करणु थो चाहियां। डिस्क वारो दौरु ख़तमु थी वई। अॼुकल्ह मेमोरी कार्ड थो हले। मतिलबु त मां तव्हां सां गिव एंड टेक करणु आयो आहियां। गिव एंड टेक अरे हींअर ई टेकुनि ते थो हली। इहा त उमिरि ई कोन अथई। लानत अथई अहिड़ी जवानीअ ते। अञा त न को ॾोटनि वारो थिए न को पोटनि वारो थिए न को उनखे पंहिंजे जवानीअ जा किसा ॿुधाई। अरे असांखे ॾिस न जवानीअ में मां वॾो काटकूस रिवर्स में। अंकल प्लीज हेल्प मी यार। गिव एंड टेक जो मतिलबु आहे त ॾे ऐं वठ वठ ऐं ॾे। अच्छा मतिलबु त तूं अंग्रेज़ी जा आंड्रा थो कढी। हा थी ॿुधा
छा थो ॾी छा थो वठी? अंकल तूं मलूका तां हथ खण मां तुंहिंजी इज़त जो बंदोबस्तु थो कयां। तूं मुंहिंजे लाइ इज़त जो बंदोबस्तु कंदे? हा अरे मां वरी को बेस थो हुआ छा? अंकल जेको सवेरे तव्हां मूंखे चयो न इहा ॻाल्हि त 100% तव्हां ते फिट थी थिए। कहिड़ी? उहो इहो त मां कुझु करण खां पोइ सोचींदो आहियां ऐं तूं बि सोचण सम्झ खां सवाइ ॻाल्हाइणु शुरू कंदो आहीं। इहो ई त तूं लालू साहब खे चए मलूका सां पढ़ण वारी ॻाल्हि तां लही वञ त पोइ मां लालू साहब खे तुंहिंजी सिफारिश कयां त माई इज़त सां तुंहिंजूं लाऊं लाराए। हा इन लाइ पियो चई त कुझु ॾे कुझु वठि। हा मां कुझु सोचां पोइ तोखे ॿुधाईंदुसि। हिला तव्हां सोचूंगा हिला तव्हां। खिल पोतार खिल खिल अॻ में ॿुधंदा हुआसीं पाण ते पाण माण्हू खिलाइण पर अॼु ॾिसूं था त पाण ते माण्हू कीअं पिया था खिलनि। चवंदा न त कां हलियो मोर जी चाल हलण पंहिंजो हलण बि विसरी वियसि। तूं बि यकदमि अंग्रेज थी आहीं सूट बुशट पाए घुमंदे पियो थी। मां सोचियो थी इहे सूट बूट पाए मलूका जे माइटनि खे मुतासिर कराईंदुसि पोइ बुतो मां पाण मुतासिर थी वियुसि। अहिड़ो मुतासिर थियुसि ॿोॾि मुतासिरनि जी बि जान आहे। ॻाल्हि ॿुध मूं वाङण जहिड़ो न कर ईअं मसइला हल कोन थींदा। वरी मां बि चवां थो हिकु दफ़ो कोशिशि कर मथां कामयाबु थी वञी। हा कामयाबी जी कोशिशि कंदो रहंदुसि। हूं बि माठ करे वेहण कमज़ोरनि जी निशानी आहे छो त मां आहियां कमदार कोड़ो। अहिड़ो कंदो साण सोड़ो जो सवड़ में बि सी लॻंदो न पोतार। फ़िलहाल त तोखे थधि अची वई आहे। मां चवां थो भाउ त कुझु सेको ॾे या मच्छी तरियल खा। मच्छी खाइण खां पोइ ताक़त अची वेंदई वरी कोशिशि कजांइ। अरे मूंखे इहो ॾुख न आहे त मलूका मुंहिंजे हथनि मां हली वेंदी। बाक़ी कहिड़ो ॾुख अथई? असुल में ॾुख इहो आहे त मलूका जे नसीब में कोड़ो कमदार कोन्हे को। खबरदार खबरदार जो घर खां ॿाहिरि पेर रखण जी कोशिशि बि कई अथई। राजेश थोरो त रहम कर मां ॿाहिरि थी वञा मां घर में बोर थी पई आहियां। जेकॾहिं मां न तो ते रहम कयो त मिठू मूंखे कुटींदो। भाॼई ईअं त मां कैद में गुज़ारे वेंदसि न। बस कर हाणे बस कर गुज़ारे न वञ 2-3 ॾींहं रुगो गुज़ारो कर उन खां पोइ बि हूअं बि तूं हिन घर में रहंदी आई कोन। घर में कौन रहंदसि मतलब त मासी कज़ीअ वारा आहिनि न उहे तुंहिंजे लाइ हिकिड़ो VIP सुठो संग ॻोल्हण में लॻा पिया आहिनि। न मां अमारनि जी पसंदि ते शादी कोन कंदसि ऐं हो तोखे तुंहिंजी पसंदि जी शादी करणु कोन ॾींदा। भाॼई उहा पोइ जी ॻाल्हि आहे। फ़िलहाल मूंखे इजाज़त ॾे मूंखे को कमु आहे मां करे अचां। न छोकिरी न मूंखे माफ़ कर मां तुंहिंजे चकर में न पंहिंजा ॾुंडा कोन पटराईंदसि। भाॼई तो ते ॾोह ई न अचे त पोइ मुंडे ॾोह छो न थींदो। मासी कज़ी आहे न उहा तोखे मुंहिंजे हवाले करे पोइ वई आहे। जेकॾहिं तोखे निंड अची वञे हा ऐं मां निकिरी वञा त पोइ इहा ई त ॻाल्हि आहे त तुंहिंजे करे ई त मुंहिंजी निंड हराम थी वई आहे न त मां मंझंदि जो रोज़ कलाक खनि आराम कंदी आहियां। त पोइ ईअं सम्झ न त उहो कलाक हींअर खां शुरू अथई तूं अंदरि हली नंढड़े सां आराम कर मां चकर ॾेई अचां थी। ठीकु आहे भला पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख कलाक खां वधीक 1 मिंट बि न लाइजाए ऐं जल्दी घर वापसि मोटिजाए। जेकॾहिं अहिड़ी वेड़ी का बि हरकत कयई न त मिठल खां अॻु में मां तोखे बंदूक हणी मारींदसि। हा भाॼई वाइदो आहे मां कलाक छा अधु कलाक में मोटी ईंदसि। हल हाणे ठीकु आहे हल वञ जान छॾ। मां त अॻु में मिठल जे लाइ घणो निकिरंदी हुयसि हाणे न मासी कज़ीअ खे ख़बर पवंदी सदाईं मूंखे मेणा ॾींदी आहे पंहिंजी धीअ बि वञेसि थी न ॿाहिरि रुलण। ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।